दरगाह आलिया लवारी शरीफ जे चौथे सजादा नशीन हज़रत शाह मदनी ख्वाजा मोहम्मद हसन कुदसरो जिन जो 150 सालियानो उर्स मुबारक निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जी मुख्य तकरीब दरगाह आलिया लवारी शरीफ जे मौजूदा सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जिन तरफ़ां दरगाह आलिया लवारी शरीफ ते थी गुज़री, जंहिंमें लवारी शरीफ खां सवाइ बदीन, तराई, खान साहब अब्दुर्रहमान, रोशनाबाद, तलार, गोठ बानो कोरेजो, नूर मोहम्मद कोरेजो ऐं ॿियनि इलाइक़नि मां मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि वॾे तइदाद में शिरकत कई। उर्स मुबारक जा समूरा इंतज़ाम निशात तंज़ीम, नाजा शागिर तंज़ीम, निशात गर्ल्स विंग जमायत लवारी शरीफ जे वॉलंटियर्स संभालिया। निशात सिक्योरिटी वॉलंटियर्स सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। इन मौक़े ते मुल्क, क़ौम ऐं पाक फ़ौज लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वियूं। ॿिए तरफ़ दरगाह आलिया लवारी शरीफ जे चौथे सजादा नशीन हज़रत शाह मदनी ख्वाजा मोहम्मद हसन कुदसरो जिन जो सालियानो उर्स मुबारक दरगाह शरीफ हज़रत काज़ी अहमद इस्लाम क्लब कराची, हैदराबाद, सांगड़, लाड़काणो, कंबर शहदाद कोट, दादू सीता, गंदाखा बलोचिस्तान ऐं ॿियनि हंधनि ते पिणु मल्हायो वियो।